सभिनी दोस्तन के भलीका सिंध हेल्प जे चैनल ता अज असां तव्हां सां एक तस्वीर शेयर कंदासीं जंहिंमें ज़िंदगीअ जा 4 सबक लिखियल आहिनि जेके तव्हां खे डेली लाइफ में अॻिते वधण में मदद कंदा, जीअं तव्हांजो कैरियर प्लान करण में ऐं तव्हांजो ज़िंदगी गुज़ारण जे मामलात में। अचो त अॻिते हलूं। ही आहे उहा तस्वीर। असां हिन तस्वीर में 4 सबक सिखी सघूं था। नंबर पहिरियों, केर बि तव्हां खे भड़काए या कावड़ ॾियारे थो त केतिरा ई दफ़ा उहो ॾिठो वियो आहे त मज़म्मत न करणु बहितर हूंदी आहे। नंबर ॿियो, उहो थी सघे थो त जंहिं शइ ते असां क़ाबू करण जो मौक़ो सम्झूं पिया उहो हिकु असांखे फासाइण जी का नई ॼार विछियल हुजे। नंबर टियों, कॾहिं बि असां पंहिंजे मुखालिफ़ खे हाराइण या तबाह करण जे चकर में असां एतिरे क़दुरु जुनूनी थी वेंदा आहियूं जो असां पंहिंजे पाण खे तबाह करे छॾींदा आहियूं। नंबर 4, दुश्मन जेकॾहिं कमज़ोर बि आहे तॾहिं बि उन ते वार करण खां पहिरियां ई चङी तरह हर शइ जी जांच पड़ताल करणु घुरिजे। दोस्तो, असांखे हिन तस्वीर मां उहो सबक मिले थो त असांखे पंहिंजे हवासनि ते कंट्रोल करणु खपे, पोइ असां पंहिंजे सॼणनि या दुश्मननि सां डील करणु खपे। जीअं तव्हां सां हिकु मिसाल शेयर कयां थो त ईगल हमेशा नाग खां मैदान ते न विढ़ंदो आहे, उहो आसमान न खंबे खणी वेंदो आहे। सभ खां पहिरियां ई जंग वेहण जो मैदान मटाए छॾींदो आहे, उन खां पोइ हू नाग खे आसमान खां मथां उछलाईंदो आहे, छो जो नाग जी हवा में न बैलेंस हूंदो आहे, न स्टेमिना हूंदी आहे ऐं न ई पावर हूंदो आहे। उहो हिकु बेकार, कमज़ोर ऐं बेजान हूंदो आहे। उहो साॻियो ई नाग मैदान ते हिकु ताक़तवर, समझदार ऐं ख़तरनाक हूंदो आहे। दोस्तो, तव्हां कॾहिं पंहिंजी ज़िंदगी में जल्दीअ सां को फ़ैसिलो न वठो। तव्हां बसि थोरो सब्र ऐं सुकून सां सोचे सम्झी फ़ैसिलो कयो। कॾहिं पंहिंजे दुश्मन जे कंफर्ट ज़ोन ते न विढ़ो। हमेशा जंग करण जो मैदान मटाए विढ़ंदा करियो ऐं कुदरत जे कानून ते छॾे ॾियो। उहो बहितरीन इंसाफ़ करण वारो आहे। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे त यूट्यूब ते वञी सिंध हेल्प जे चैनल खे सब्सक्राइब करियो, बेल आइकन ते क्लिक करियो, लाइक करियो, कमेंट करियो ऐं शेयर करियो, जीअं तव्हां असांजे ईंदड़ वीडियोज़ मां फ़ाइदो वठी सघो। दोस्तो, मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधायो तव्हां हिन तस्वीर मां छा सिखिया आहियो। आख़िर में वीडियो ॾिसण लाइ तव्हांजा लख लख थोरा।